शहीद बेनज़ीर भुट्टो तरफ़ां जलावतनी ख़त्म करे ॾह वापसी ऐं कराची में कारसाज़ ते संदसि काफ़िले मथां थियल ख़ौफ़नाक धमाकनि के 13 साल मुकम्मल थी विया। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपुल्स पार्टी जमहूरियत लाइ क़ुर्बानी ॾींदड़ कारकुननि खे कॾहिं बि न विसारींदी। शहीद बेनज़ीर भुट्टो 8 सालनि जी जलावतनी ख़त्म करण बाद 18 अक्टूबर 2007 ते ॾह वापसि पहुती त कराची में संदसि आजियां लाइ लखे माण्हुनि जो समुंड उथली पियो हो। कारसाज़ वटि काफ़िले ते धमाकनि जे नतीजे में 117 खां वधीक कारकुन शहीद ऐं 600 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। कराची सूधो मुख़्तलिफ़ शहरनि में कारसाज़ सान्हे जे शहीदनि जी यादि में तक़रीबूं थी रहियूं आहिनि। शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ तस्वीरूं नाडोडिया बारे भेटा पेश कई पई वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जो कारसाज़ सान्हे के 13 साल पूरा थियण ते जारी कयल बयान में चयो त सिलेक्टर्स ऐं सिलेक्टेड खे इलेक्टर्स ऐं इलेक्टेड में तब्दील करण जो वक़्तु अची वियो। कठपुतली वज़ीर आज़म जी धमकियुनि बावजूदि जमहूरियत ऐं आईनी बालादस्ती लाइ जदोजहद जारी आहे। बिलावल भुट्टो चयो त पीडीएम जमहूरियत पसंद पार्टीज़ जो इत्तिहाद आहे। मुल्क में जमहूरियत जी बहाली लाइ जदोजहद जारी रखी वेंदी ऐं शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे कॾहिं बि ज़ाया थियण न ॾिनो वेंदो।